जिनारी नापरकोट वाले इलाके में आम खबर दी आगाही शेयर कंदा आहियूं। करमपुर भरिसां 12 ॾींहं अॻु मच्छी बुंडो इंडस हाईवे तां अगवा थियल कंदकोट वासी मज़दा क्लीनर ज़फर गोलो खे शिकारपुर ज़िले जे नापरकोट थाणे जे SHO कुर्बान खखराणी ऐं गढ़ी तेगो इंचार्ज तारिक अहमद कलोड़ो पारां ॾक बंद भरिसां ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। मुगवी ज़फर गोलो खे हथियारबंद ॿिन्ही पेरनि में गोलियूं हणी अगवा करे कच्चे वारे इलाइक़े में बुंग ख़ातिर बांदी बनाए रखियो हो। पुलिस जो चवणु आहे त कुझु इतला ते पंहिंजी टीम साण करे नापरकोट जे कच्चे वारे इलाइक़े ॾक बंद में कार्रवाई कई त पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो थियो। पुलिस जी जवाबी फायरिंग में हथियारबंद ख़ौफ़ मां मुगवी ज़फर गोलो खे छॾे फ़रार थी वञण में कामयाब थी विया। जी नाज़रीन, आम खबर की आगाही शेयर कंदा हलूं। 12 ॾींहं अॻु करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद मच्छी बुंडो वारे इलाइक़े मां इंडस हाईवे तां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल कंदकोट जे ॻोठ वासी मज़दा क्लीनर ज़फर अली गोलो खे ज़िले शिकारपुर जे नापरकोट थाणे जी पुलिस ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद नापरकोट जे कच्चे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करण जी दावा कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो OGTN वेब न्यूज़। छा नालो थी? काथों जो रहियासी हैं? मां जेको त ज़ख़्मी में मूंखे मोटरसाइकिल में खणी वञनि पिया। जेको त नापरकोट जेको त हिते मूंखे जेको त पुलिस मूंखे छॾायो, जेको ज़ोरी खणी वञनि पिया। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग थी? काथे थी? काथे फायरिंग थी? जंग हुयो, मूंखे ख़बर न पियो, इहो ख़बर न आहे हाणे काथे ना हुई।